मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी अॼु चूंड मुहिम जे सिलसिले में सांगड़ अॻूणी MNA शाज़िया तमरी जे बेराणी हाउस पहुती, जिते अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया तमरी, अॻूणे MNA नवीद डेरो, वॾेरो अलाउद्दीन जुणेजो, अॻूणे MPA ॼाम शबीर ख़ान, अली हसन हिंगोरजो, जहांगीर जुणेजो समेत हज़ारे कारकुननि शानदार इस्तक़बाल कयो। इन्ही बाद आसफा भुट्टो ज़रदारी हिकु वॾी रैली जी सूरत में ॼाम नवाज़ अली कंडियारे खिपरो खां थींदे सांगड़ पहुती। सांगड़ में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हज़ारे कारकुननि इस्तक़बाल कयो। सांगड़ में मेड़ाके खे ख़िताब कंदे आसफा भुट्टो ज़रदारी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। असांजे ख़ानदान हारी, मज़दूर ऐं ग़रीब अवाम लाइ जाननि जा नज़राना ॾिना आहिनि। अॼु बि बिलावल भुट्टो ज़रदारी ग़रीब अवाम लाइ जा खोड़े रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो ॾिनल 10 नुकाती मंशूर ग़रीब अवाम जे रोज़गार, तालीम, सिहत समेत ॿिया बुनियादी मसइला हल करण में मददगार साबित थींदो। अवाम 8 फ़रवरी ते घरनि खां निकिरी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणाए। मां अॼु सांगड़ जी अवाम सां वाइदो थी कयां त इंशाअल्लाह अवां खे कॾहिं बि अकेलो कोन छॾींदासूं। रोज़गार, तालीम, सिहत ऐं महांगाई जे ख़ात्मे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म बणायो। सांगड़ जे तमामु पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।